बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़बर स्टोरी में भली कार आहियां इरफान महबूब। इस्लामाबाद में हिन वक्त बरसात जारी है ऐं मौसम तमाम घणो खुशगवार है, पर जेकर पाण इस्लामाबाद जे हालतुनि जी ॻाल्हि कयूं त उहे खुशगवार न आहिनि। गुज़िरियल ॾींहं खां वठी इस्लामाबाद जूं हालतूं छिकताण जे वर चढ़ियल आहिनि। तव्हांखे यादि हूंदो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इस्लामाबाद जे डी चौक ते एहतजाज जो ऐलान कयो हो ऐं गुज़िरियल ॾींहुं अली अमीन गंडापुर साहब जी सरबराही में ख़ैबर पख्तूनख्वा खां काफ़िला रवाना थिया ऐं ॾुखे सफ़र खां पोइ अॼु अली अमीन गंडापुर साहब इस्लामाबाद में पहुची विया आहिनि ऐं हाणे इहे ख़बरूं गर्दिश करे रहियूं आहिनि त अली अमीन गंडापुर साहब खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मुख़्तलिफ़ अॻवाननि इन ॻाल्हि जी दावा कई आहे। क़ौमी असेंबली में मुख़ालिफ़ दर जे अॻवान उमर अयूब साहब भी इहा दावा कई आहे त गंडापुर साहब खे गिरफ़्तार कियो वियो आहे, जॾहिं त सरकारी ज़रियनि अली अमीन गंडापुर साहब जी गिरफ़्तारी जी तरदीद कई आहे। उनखां अलावा बैरिस्टर सैफ़ जेके ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जा तर्जुमान आहिनि, उन्हनि इहा इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे त इस्लामाबाद में KP हाउस जो जेको कंट्रोल आहे उहो रेंजर्स संभाले वरितो आहे। इन क़िस्म जूं ख़बरूं गर्दिश कनि पियूं ऐं गॾोगॾु इन्हनि ख़बरुनि खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन बैरिस्टर गौहर साहब उन जेको आहे सो ख़ैबर पख्तूनख्वा हाउस जेको इस्लामाबाद में वाक़िआ आहे उते विया ऐं उते कुझु देरि जी गॾिजाणी या पाण खणी चऊं त मीटिंग खां पोइ उहे KP हाउस इस्लामाबाद में रवाना थी विया। इन मामले ते पाण गुफ्तगू कंदासीं। असांखे स्टूडियो में जॉइन किया है सीनियर सहाफ़ी तज़िया निगार धरती TV न्यूज़ जा डायरेक्टर ज़ोहेब ज़रदारी साहब ऐं गॾोगॾु टेलीफोन लाइन ते असां सां गॾु मौजूदु हूंदा सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इम्तियाज़ फारान साहब। सर, तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ज़ोहेब साहब, गंडापुर साहब जी गिरफ़्तारीअ जूं ख़बरूं आहिनि, सरकारी ज़रिया इन जी तरदीद कनि था। बैरिस्टर गौर साहब अचनि था KP हाउस में, उते मुलाक़ात कनि था, गॾिजाणी थिए थी, वट एवर कुझु बि, ऐं आराम सां हलिया वञनि था। अहिड़े छिकताण वारे माहौल में मीडिया सां काई गुफ़्तगू नथा कनि, न तरदीद कनि था गिरफ़्तारी जी, न तस्दीक कनि था। छा चवंदो तव्हां हिन मामले ते? मुंहिंजे ख़्याल में ॿिनि ॻाल्हियुनि जी त हक़ीक़त मौजूदु आहे ऐं उहा हिकिड़ी त गंडापुर साहब इस्लामाबाद में पहुची वियो आहे। रुकावटूं टोड़े जेके बि हुनजे लाइ अॻियां जेको बि सूरत हाल थी हुनखे मुंहुं ॾींदो नेठि बहराल हो पहुची वियो आहे। इन ॻाल्हि में हाणे का ॿी राय कोन्हे त गंडापुर साहब न पहुची सघियो आहे। ऐं इहो बि हक़ीक़त आहे जेका ॿी त हू KP हाउस में हिन वक़्तु बि मौजूदु आहे ऐं KP हाउस जेको आहे उहो हलंदो ई KP गवर्नमेंट जे अंडर आहे। जीअं सभिनी सूबनि जा हुते हाउसिस ठहियल आहिनि, सिंध हाउस आहे, पंजाब हाउस आहे, बलूचिस्तान हाउस आहे, ईअं हुते KP हाउस आहे। ऐं जेको सूबाई जेके वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट हूंदा आहिनि उन्हनि जे मातहत उहा इमारत हूंदी आहे, उहो अमलो हूंदो आहे। त हू पंहिंजी अमले वटि महिमान आहे ऐं ज़ाहिर आहे हू परे खां सफ़र करे रहियो आहे, तंहिं करे हू हुते आराम फरमाए रहियो आहे। ऐं उनजे आराम दौरान ज़ाहिर आहे पोइ कचहरी बि थींदी आहे, महिमान आहे, तंहिंजे करे महिमान सां कचहरी बि हली रही आहे, ॻाल्हियुनि जा दौर बि हली रहिया आहिनि। सवाल इहो आहे त मुंहिंजे ख़्याल में इन सवाल खां अॻु में त भई इहो उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे या न कयो वियो आहे, हिरासत में वरितो वियो आहे या न वरितो वियो आहे। मुंहिंजे ज़हन में इहो हिकिड़ो नंढिड़ो सवाल ज़रूरु उभरे थो त जेकॾहिं गंडापुर साहब खे धरणो हणणो ई डी चौक ते हुयो, इस्लामाबाद में पहुची वियो हुयो, पोइ हीउ डी चौक जे खां पासे खां ई वेंदे हीउ KP हाउस कीअं हलियो वियो आहे। मूंखे बि KP हाउस ॾिठल आहे ऐं इम्तियाज़ साहब खे बि ज़रूरु ॾिठल हूंदो, थी सघे तव्हां जेकॾहिं इस्लामाबाद विया हूंदो तव्हां बि ॾिठो हूंदो त KP हाउस ऐं डी चौक में को वॾो मुफ़ासिलो कोन्हे को। पिशावर खां हज़ारे रुकावटूं टोड़े गंडापुर साहब इस्लामाबाद पहुची वियो त हुनजो KP हाउस वञणु ख़ुदि इन ॻाल्हि खे मशकूक पियो करे ऐं त हू छो वियो आहे। हिन वक़्तु ताईं PTI जी क़यादत इहो ॿुधाए बि कोन सघी आहे त भई जॾहिं हुनजा कारकुन रोडनि ते लठियूं खाए रहिया आहिनि, शेलिंग खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, पुलिस सां मज़ाहिमत करे रहिया आहिनि, उते जंहिं माण्हूअ खे सॼी लीड करणी हुई इन सॼी रैली खे या न धरणे खे, उहो बजाए डी चौक अचण जे KP हाउस छो हलियो वियो आहे। त मुंहिंजे ख़्याल में KP हाउस में हू हिन वक़्तु बि महिमान आहे। हा, पोइ मेज़बाननि जी गारंटी कोन्हे त उहे मेज़बान हुनजे पंहिंजे सूबे जा माण्हू आहिनि या वफ़ाक़ी जेके आहिनि से उहे मेज़बान आहिनि। बहरहाल वफ़ाक़ी माण्हू जेके ज़रूरु हुनजी मेज़बानी करे रहिया आहिनि, ॻाल्हियूं शयूं हली रहियूं आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में इहो धरणो कामयाबु थिए थो नथो थिए, धरणो लॻे थो या नथो लॻे, इहो अलॻि बहस आहे। पर मुंहिंजे ख़्याल में गंडापुर साहब KP हाउस वञी पाण ई पंहिंजी पोज़ीशन ख़राबु कई आहे। फारान साहब खां पुछी था वठूं। फारान साहब, गंडापुर साहब KP हाउस छो विया? बैकडोर कुझु थिए पियो छा? मैच फिक्सिंग आहे, मैच फिक्स थियो ऐं 14, 15, 16 जो शंघियान कॉन्फ्रेंस जेका थियण वारी आहे इस्लामाबाद में, हुन लाइ सिक्योरिटी जो प्रॉब्लम हुयो ऐं तहरीक इंसाफ़ मथां को बि कंहिंखे बि एतमाद कोन हुयो त केॾी महिल बि वादे खे विसारे सघनि था।
सॼी कमिटमेंट ब्रीच करे सघनि था, छो जो पास्ट में इहो ई रहियो आहे। ऐं अॼु चौधरी निसार ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में जेको जुड़ो आहे हिन करे आहे कि जॾहिं चौधरी निसार घरू खाते जो वज़ीर हुयो ऐं उहो पंहिंजी दोस्ती निभाई इमरान ख़ान सां ऐं बचपन उहो एचीसन कॉलेज वारी, ऐं हुनखे रस्तो ॾिनो डी चौक ताईं, ऐं डी चौक ताईं अॻे टे थियो त हू रावलपिंडी वारे फैज़ाबाद वारे पासे ईंदो, अॻिते न ईंदो, पर हू फैज़ाबाद वारे रस्ते ते अचणु शर्त ई हू वादा ख़िलाफ़ी करे डी चौक पहुतो। हिन करे नवाज़ शरीफ़ ऐं चौधरी निसार विच में माना रस्ता जुदा थिया ऐं इख़्तिलाफ़ थियो। हाणे अॼु वारी जेका सूरत हाल आहे, ज़ुएब ज़रदारी भाउ जेको आहे अटकल सभु कुझु ॿुधाए छॾियो, बिल्कुलु ईअं ई आहे। सची सूरत हाल डी चौक भर में आहे, ओॾे छो न वियो, हिन करे न वियो ते हिकु ते जेका मैच फिक्सिंग हुई अॼु वारे एपिसोड कल ऐं अॼु वारे एपिसोड वसीले इस्लामाबाद में फौज कानूनी तौर सां अची वई, माना शिंघाई कॉन्फ्रेंस जे हवाले सां बि सिक्योरिटी जे मामलनि में ईअं थियणो हुयो। ऐं ज़ाहिर ते हिकु वॾो प्रोग्राम आहे, उनमें ख़ासि तरह सां ही जो हिंदुस्तान वारो जेको पढ़ी खाते जो वज़ीर आहे हू बि अनाउंस कयो त मां ईंदो, त हुन लाइ सिक्योरिटी ज़रूरी, त मैच फिक्सिंग में इहा ॻाल्हि पूरी थी। हाणे हू बि वांदो थियो। अमीन गंडापुर बि जेको पंजाबी फिल्म जो सुल्तान राय न, मुस्तफ़ा कुरैशी बि आहे, सुल्तान राय बि आहे, ऐं हिकिड़ी अहिड़ी पुलिस आहे जेको मौक़े ते न पहुचंदी आहे, ठीकु आहे। त अॼु हुनजो वादो बि पूरो थियो। जेकॾहिं उहो ॿाहिरि हुजे हा त अलाए हुनखे छा छा करणु घुरिजे हा, त हू पाण वियो पंजनि वटि महिमान थियो, जीअं ज़रदारी भाउ ॿुधायो जेको ख़ैबर पख्तूनख्वा हाउस आहे, जीअं परॾेही मुमालिक में कंहिं बि सिफारत खाने जी पोज़ीशन हूंदी आहे, अहिड़े नमूने सां इस्लामाबाद में हाउसनि जी पोज़ीशन आहे, जीअं सिंध हाउस आहे, पंजाब हाउस आहे, ख़ैबर पख्तूनख्वा हाउस, गिलगित बल्तिस्तान हाउस। अव्हांखे यादि हूंदो 1.5 साल पहिरीं जॾहिं ईअं ई सूरत हाल इस्लामाबाद में ख़राब थी, त गिलगित बल्तिस्तान वारो जेको वॾो वज़ीर हुयो हू पनाह वरिती या भॼी उते वियो गिलगित बल्तिस्तान वारे हाउस में, त उतां गिरफ़्तारी न थी सघी। अहिड़े नमूने सां ज़ाहिर ते हिननि जी हिते सभु कुझु अमलदारी जेका आहे उहो ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जी आहे। ऐं जीअं ज़रदारी भाउ ॿुधायो बिल्कुलु ठीकु, उहो चेयरमैन गौर आयो वियो, गौर अॻे किथे हुयो, कल किथे हुयो, अहिड़ा वॾा जेका अॼु मुलाक़ात लाइ अचनि पिया वञनि पिया, माना जीअं चइबो आहे न उहो पंजाबी ज़बान में आणिया जाणिया लॻियूं आहिनि, त हुन में कल किथे हुया इहे ते आहे। पर हिन जी ग़लति आहे, हिननि मां सम्झा थो त तहरीक इंसाफ़ जेको आहे न उहो पॉलिटिकली एक्ट न पई करे, उहो हाणे बिल्कुलु ईअं ई आहे जीअं मार्शल जमात हूंदी आहे। हाणे असां बिल्कुलु सवलाई सां बिल्कुलु यकीन सां चई सघूं था त ही अॻे शायदि बाजवा जो ऐं जनरल फेज़ जो प्रोजेक्ट हुयो, पर हाणे ही चई सघूं था कि जनरल फेज़ ऐं जनरल कमर बाजवा वसीले ही पढ़ई मुल्कनि जो प्रोजेक्ट आहे। सही, ठीकु। अच्छा ज़ुएब साहब, हेॾी छिकताण लॻी पई आहे, तव्हां ॿुधायो शेलिंग थिए थी, पुलिस जूं लठियूं वग़ैरह वग़ैरह, हेॾी छिकताण वारे माहौल में अली अमीन गंडापुर खां सवाइ ॿियो को बि असांखे नज़र कोन थो अचे। अली मोहम्मद साहब कोन्हनि, असद कैसर नज़र कोन थो अचे, उमर अयूब साहब उहे बि ट्विटर ते वेही हलाइनि था, त हीअ चकर छा आहे, छो ॿी क़यादत छो न पती आहे एहतिजाज में? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त PTI जी सभ खां वॾी बदकिस्मती जेका आहे, हिकु इहा आहे त ख़ुदि हुनजो बानी हाणे लीड न पियो करे, जेल में आहे, इहा हुनजी बदकिस्मती आहे। ॿी बदकिस्मती इहा आहे त जिन खे क़यादत ॾिनी वई आहे उनखे कारकुन अञा सही नमूने सां क़बूल न पिया कनि, माना मतिलबु तव्हां ॾिसो त बैरिस्टर गोहर खे या छा, ऐं वरी अली अमीन गंडापुर जो वॾो वज़ीर थी वञणु, उनखां पोइ हाणे जेका उनखां पोइ PTI खे ॼण त लीड ई गंडापुर करे रहियो आहे। भई ठीकु आहे, गंडापुर जेकॾहिं KP हाउस में वेही रहियो आहे त को मसइलो कोन्हे, गोहर बैरिस्टर गोहर त धरणो हणी वेही आहिनि, उमर अयूब त धरणो हणी वेही रहनि, मतिलबु त हुन 3-4 जॻहनि ते PTI विराए पई आहे, जंहिंजे करे इहा सूरत हाल थिए थी। ऐं वरी उन वटि सॼो अची हाणे बीठो आहे त उहो गंडापुर ते बीठो आहे, ऐं गंडापुर जी जेका पॉलिटिकल जेका हुनजी अप्रोच आहे, उनजो जेको गुफ़्तगू आहे, उहा हाणे तव्हांजे साम्हूं आहे त उनजी उहो केतिरो हुन में वज़ादार माण्हू आहे। हाणे इन सूरत हाल में जेको परेशान बीठो आहे रोडनि ते, उहो बीठो आहे PTI जो कारकुन, जेको डंडा बि खाए पियो, शेलिंग खे मुंहुं बि ॾिए पियो। ॻाल्हि इहा आहे त जेको धरणो अनाउंस कयो वियो त भई सॼे मुल्क मां माण्हू वञणा हुआ न, भला ॿिया किथे आहिनि, सिंध मां घणा काफ़िला निकिता आहिनि,
ॿिया पर बलोचिस्तान मां घणा काफ़िला निकिता आहिनि, ख़ुदि भला पंजाब मां ॿुधाइनि पंजाब मां केतिरा काफ़िला आहिनि। इहो फिरी सिरी इहो जेको बि कुझु माण्हू अचे थो उहो के मां अचे थो, छाकाणि त उहो घटि में घटि जेसीं ताईं इहो सवाबी खां थोरो अॻिते ताईं जितां इस्लामाबाद जी हद शुरू नथी थिए एसी ताईं त हुनजी गवर्नमेंट आहे, तंहिं करे उहो त काफ़िलो गवर्नमेंट जे प्रोटोकॉल में इस्लामाबाद जी हदनि ताईं पहुची थो वञे, अॻिते हुनखे मसइला थियनि था। बाक़ी जेकॾहिं हेॾां को जुलूस हुजे थो आहे, पंजाब गवर्नमेंट निकिरणु न ॾे, शायदि सिंध मां सिंध गवर्नमेंट न निकिरणु ॾे, बलोचिस्तान मां बलोचिस्तान गवर्नमेंट न निकिरणु ॾे, त हिन वटि हिकिड़ो ई रस्तो आहे, उहो KP आहे। ऐं उन ते अॼु वॾो जेको इंतिहाई सीरियस क़िस्म जो मामिलो जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर उथारियो त अफ़गानी शहरी इन प्रोटेस्ट में शामिल आहिनि, जेके पुलिस ते अटैक करे रहिया आहिनि, जेके सिक्योरिटी एहलकारनि खे ज़ख़्मी करे रहिया आहिनि। इन में ज़ोहिर साहब तव्हांजी ॻाल्हि में मां एडिशन कयां, पोइ तव्हां पंहिंजो तज़ियो कंटिन्यू रखियो। ख़्वाजा आसिफ़ साहब जेके डिफेंस मिनिस्टर आहिनि उन्हनि चयो आहे त तालिबान जेके आहिनि उहे असिस्ट कनि पिया पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे, उनजो सहकार हासिलु आहे, इन जे करे ॻाल्हियुनि जी काई गुंजाइश न आहे। इहो बि पाण मां जीअं पंहिंजी गुफ़्तगू जे आख़िर में इम्तियाज़ साहब चयो न त इहे परॾेही साज़िश थी लॻे उन्हनि जेको, त मां बिल्कुलु सां सेकेंड थो कयां उन्हनि खे। हिन वक़्तु हिकिड़ो इंतिहाई अहम हिकिड़ो इवेंट जेको आहे सो सॼी दुनिया जो, जीअं ॿियूं तनज़ीमूं आहिनि उते शंघाई ताउन तनज़ीम जो बि पंहिंजो हिकिड़ो वॾो रोल आहे हिन पंहिंजे ख़िते में, उनजो हिकिड़ो इजलास थियणु पियो वञे, हिकु उनजी पंहिंजी इम्पोर्टेंस ऐं ॿियो इंडिया सां जिन सां असांजा लाॻापा ॾाढा ख़राबु आहिनि, उते उनजो परॾेही वज़ीर जो दौरो तव्हां ॾिसो त जॾहिं पोइ हुकूमत में PDM वारी में त बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु जेको दौरे ते वियो इंडिया, त उनजो केॾो नेशनल लेवल ते उनखे इंटरनेशनल लेवल ते एप्रिशिएट कयो वियो। त असां सम्झूं था त हिन वक़्तु जॾहिं भारतीय परॾेही वज़ीर अची रहियो आहे त पाकिस्तान जी हिन वक़्तु हिकिड़ी मरकज़ी हैसियत आहे इन ऑर्गेनाइज़ेशन जे इन इजलास जे हवाले सां। उते हिकिड़ी पार्टी अची ऐं इस्लामाबाद जहिड़े शहर में ऐं उन जॻह ते जितां वॉकिंग डिस्टेंस ते असांजो रेड ज़ोन जा सॼा इहे जेके समूरी शयूं थींदियूं, जिते असांजूं मीटिंगूं थींदियूं, जिते इहे इजलास थींदा, जिते परॾेही इहे माण्हू अची रहंदा, उन्हनि जा परियां सफ़ारत खाना आहिनि, त अहिड़े क़िस्म जी शयूं ज़ाहिर आहे जेकॾहिं थियनि थियूं त इन में को पाकिस्तानी त हथ मुलविस थी कोन था सघनि। इन में ज़ाहिर आहे तालिबान आहे त तालिबान बि असांजा न आहिनि, परॾेही खे ॿी का फंडिंग थी सघे थी, कुझु शयूं थी सघनि थियूं, पर इहा सियासत न आहे। सियासत ॿी शइ हूंदी आहे, उन में तव्हां धरना भणो, मार्च बि कयो, जेको बणे तव्हां रैलियूं जुलूस कढो, हीअ सियासत न पई थिए, हे त मुल्क सां साज़िश पई थिए, हे त मुल्क जे ख़िलाफ़ु हिकिड़े वॾे क़िस्म जो ॼण हिकिड़े क़िस्म जी ॼण हुनखे तबाह करण जी हिकिड़ी कोशिशि थी रही आहे। मुंहिंजे ख़्याल में मां हिन खे सियासत नथो सम्झां, मां हिन खे साज़िश थो सम्झां। फरहान साहब, बैरिस्टर सैफ साहब जेके इतलात वारा सलाहकार आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा में, उन्हनि भारतीय परॾेही वज़ीर जयशंकर साहब खे दावत ॾिनी आहे त उहे अचनि ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो एहतजाज ॾिसनि। बाद में वरी जॾहिं हिन मामले ते बखेड़ो खड़ो कयो वियो त वरी हू पंहिंजे बयान तां फिरी विया, बाबा मुंहिंजो जेको बयानु आहे हक़ीक़तनि जे उबतड़ पेश कयो वियो आहे। त हिकिड़े पासे अहिड़े क़िस्म जी दावत, ॿिए पासे पुरतशदुद एहतजाज, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा मक़सद कहिड़ा आहिनि, हीउ सभु कुझु छो पियो थिए? सभ जे साम्हूं आहिनि, बसि ॻाल्हि इहा आहे त उन हवाले सां करिणो छा आहे। जेकॾहिं कुझु न ई करिणो आहे त असां या जेका सरकार आहे या जेका इदारा आहिनि उहो अरूबरू प्रोपेगेंडा छो था कनि। ऐं बैरिस्टर सैफ जेको आहे हाणे हिते स्पोक पर्सन आहे ख़ैबर पख्तूनख्वा जो या PTI जो, हिन जी शुरूआति थी मुशर्रफ दौर में, मुस्लिम लीग क्यू जो रहियो उते ख़ैबर पख्तूनख्वा में। पोइ जॾहिं मुशर्रफ जो दौर ख़तमु थियो त हुनजे चवण ते MQM हिन खे सेनेटर कयो, MQM जे सेनेटर मुद्दो पूरो थियण खां पोइ ही PTI में अची वियो, हाणे अलाए कंहिं पासे वेंदो या छा आहे। पर ज़ाहिर आहे त आहे त स्पोक पर्सन आहे हुनजो, ख़ैबर पख्तूनख्वा सां गॾोगॾु PTI जो बि फोकल पर्सन आहे, हुनजे हवाले सां बि ॻाल्हाईंदो आहे। हू जेको कुझु चयो आहे त हू साम्हूं आहे, सभिनी जे साम्हूं आहे। पर मां सम्झां थो त हुकूमत जेका आहे, पाकिस्तान वारी हुकूमत जेका आहे, हुनखे ही फॉरेन मिनिस्टर जेको आहे पंहिंजो हिंदुस्तान वारो, हुनजे ऐं बैरिस्टर सैफ जे हवाले सां पंहिंजो पाण ॻाल्हि न करणु घुरिजे। छो जो थी सघे थो जेकॾहिं हुकूमत तरफ़ां इहा ॻाल्हि वरी वरी संजीदगी सां कई वई त थी सघे थो हू हिन जो सहारो वठंदे हिंदुस्तान मना करे छॾे त ही न ईंदो, ये परॾेही मिनिस्टर असांजो न ईंदो, त ही ग़लति हूंदो। त हिन करे मां ॻाल्हायां, अवां ॻाल्हायो, असां ज़ोएब ॻाल्हाए थो, असां सभु ॻाल्हायूं, भले ॻाल्हायूं, पर सरकार खे घटि में घटि इन में थोरो पासो खणणु घुरिजे। ऐं बाक़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त बैरिस्टर सैफ आहे या अॻे इएं ज़ोएबा जीअं चयो न त अमीन गंडापुर, हिन खां पहिरीं यादि आहे हू मरवत जेको छा नालो हुयो हुनजो, शेर अफज़ल मरवत साहब। हा, शेर अफज़ल मरवत साहब, हा, शेर अफज़ल मरवत। माना मां सम्झां थो 2023 वारी जेका चूंडियूं आहिनि ख़ासि तरह सां ख़ैबर पख्तूनख्वा में खटराइण वारो शेर अफज़ल मरवत आहे। हुन ख़िलाफ़ अली अमीन गंडापुर बि थी वियो हुयो, ॿिया टिया सभु थी विया। अली ही गोहर जेको चेयरमैन आहे ही पाण हुनजे ख़िलाफ़ हुयो,
ऐं शिबली फराद सभु उहो हाणे हीअ आहे साम्हूं ऐं हिन जे लाइ हीअ आहे न सभिनी खे ख़बर आहे। यादि हूंदो त एमल वली खान जेको ANP वारो आहे हुन हिकु मुंहिंजे ख़्याल में तलत हुसैन जो अलाए कहिड़े इंटरव्यू में हुन चयो त चूंडुनि खां 3 ॾींहं पहले के एजेंसी तरफ़ां हुनखे ॿुधायो वियो त ख़ैबर पख्तूनख्वा में PTI खटंदी ऐं PTI सां गॾोगॾु हू इहा बि ॻाल्हि ॿुधाई त चूंडुनि खां पोइ अली अमीन गंडापुर जेको आहे हू वॾो वज़ीर थींदो। ईअं ई थियो एमल वली चयो रिकॉर्ड ते आहे सभु ॻाल्हियूं। हिन जो मतिलबु आहे त ऑन बोर्ड आहे। बाक़ी हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हथियारबंद जथा अचनि पिया या आया आहिनि या सभु कुझु कनि पिया हुनजे सिधी ॻाल्हि आहे त हू अफ़गानिस्तान में तालिबान चओ या जेको वणे चओ ठीकु आहे हू सभु साम्हूं आहे। इहा बि रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे न जेको पाण ख़ुदि इमरान ख़ान मञी हुई एज़ द प्राइम मिनिस्टर उन पंहिंजी हिकिड़ी BBC या लाइ कंहिं पढ़े कंहिं इंटरव्यू में उन पाण क़बूल कयो त बाबा असां छा कयूं अफ़गानिस्तान हुकूमत असांखे ज़ोरी असांखे चयो त बाबा ही अवांजा हज़ारे हिते दहशतगर्द चयो उन्हनि खे उहो हिते आहिनि त उन्हनि खे असां वापसि हितां कढियूं पिया अवां क़बूल कयो त असां छा कयूं असांखे क़बूल करिणो पियो। जॾहिं पाकिस्तान चवंदो आहे त बाबा हिननि खे कढियो अफ़गानियुनि खे तॾहिं हिननि जे मुंहं में माना छा अची वेंदो आहे उहो असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि। हिननि खां को पुछे जॾहिं हू हज़ारे हुया उन्हनि खे वापसि वरितो सभु कातिल हुया पंजे इलाइक़े जा ऐं हुननि जे ज़ोरी हुननि वापसि वरितो पर जॾहिं हिते ॻाल्हि थींदी आहे अफ़गानियुनि जी तॾहिं ही सभु कुझु कंदा आहिनि। मां त हिकिड़ी ॻाल्हि ईअं ई चवां पियो हिन सां हटी करे कि आरिफ अलवी इमरान ख़ान ऐं हुन वक़्त जो जनरल फैज़ जो बि नालो अचे पियो हुन ख़िलाफ़ बि ऐं हुन वक़्तु घरू खाते जो जेको बि वज़ीर हुयो जेका हुननि ख़िलाफ़ बि मुल्क में इंतिशार ऐं सभु जे हवाले सां हिकिड़ो केस दाख़िल थियणु घुरिजे त दहशतगर्दनि खे हिननि माफ़ कयो 450 अटकल 450 500 जंहिंमें आर्मी स्कूल जा द्वारी जवाबदार जंहिंखे सज़ा थियल हुई हू बि इन्वॉल्व हुया। आरिफ अलवी हुननि खे माफ़ी न ॾिनी हुननि जी सज़ाउनि खे माफ़ करे हुते आबाद कयो त अॼु उहे ई अमीन गंडापुर सां गॾु ॿुधाइनि पिया जीअं ख्वाजा आसिफ चयो त उहे ई गॾु आया आहिनि उहे ट्रेंड आहिनि सभु कनि पिया सभु पर हिते जीअं ज़ुएब भाउ पहिरीं ॻाल्हि कई न उहा बिल्कुलु ठीकु आहे मां सेकेंड कया बल्कि बिल्कुलु ठीकु ते हीअं मां सम्झो थो बिल्कुलु जाणी वाणी तरीक़े सां पहुतो आहे जीअं अॻिते छा थींदो हुनजो एक्ट ॿुधाईंदो ऐं उते सरकार जो एक्ट ॿुधाईंदो ते ही मामिलो थियो छा आहे। पर असांजी जेका अॼु तक हाणे ताईं जेका ॿुधण में आयो आहे जेका संगत ॿुधाए पई जेका असांजा सोर्स ॿुधाइनि पिया उहा इहा ई तेशुदा हुयो राति ख़बर हली फौज अचण जी ॻाल्हि खां शर्त ते मां हिते अटक में हूंदो अटक ई उहो परे न आहे सभु ॻाल्हियूं बसि मां सम्झो थो के कमिटमेंट सां या के मैच फिक्सिंग सां हेॾे आयो आहे ते हाणे छा कजे छा न कजे बाक़ी सॼे मुल्क में किथे आहे पंजाब ऐं ख़ैबर मां हिकिड़ी ॻाल्हि ई बि ॿुधायां जॾहिं हिते MQM एक्टिव हुई न 90 वारो दौर ॾिजो इंडिया फिल्मूं ठाहियूं अग्निपथ माचिस दिल जले और ये हुआ है ना वो क्या वो एक सत्या ये सब सीरीज ठाहियूं उनमें ट्रेनिंग बाकायदा मौजूद है अहिड़े नमूने सां हाणे टीवी खां पहिरीं हिंदुस्तान पठान 1 पठान 2 ऐं हिकिड़ो हू आहे ही जो जेको दिल जले जो जेको उहो हुयो न काजुल जो जेको हस्बैंड आहे हुन ते हुनजी हिकिड़ी फिल्म ठही आहे उहो सभु 4-5 फिल्मूं ॾिसो सभु ख़बर पइजी वेंदी त हुनमें कंप्यूटर कीअं हलाइणा आहिनि सोशल मीडिया ते कीअं वार विढ़णी आहे ऐं पठाण में मां पाण सिंधी पठाण आहियां त उते छा करिणो आहे त सही आहे न त हुनमें ते छा करिणो आहे सभु हुन फिल्म ॾिसो ऐं PTI जी सची एक्टिविटी जेका आहे न अवांजे साम्हूं अची वेंदी हुन। ठीकु आहे फरहान साहब नंढी साई वठूं था नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं इन मामले ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं स्टे विद अस।
कवर स्टोरी में ॿीहर भली कार ऐं असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ते, ख़ासि तौर ते इस्लामाबाद ऐं लाहौर में जेका हिन वक़्तु सूरत हाल पैदा थी वई आहे। ज़ोहेब ज़रदारी साहब ऐं इम्तियाज़ फारान साहब असांखे जॉइन कयो आहे। ज़ोहेब साहब, हाणे इस्लामाबाद में त आहे समिट कॉन्फ्रेंस, सम्झ अचे थो एहतजाज खे छो रोकियो पियो वञे। लाहौर में असां ॾिसूं था साॻी सूरत हाल आहे, रेंजर्स तलब कई वई आहे, मीनारे पाकिस्तान जो जेको ग्राउंड आहे उन में पाणी ॾिनो वियो आहे। ही इस्लामाबाद जा वापारी इस्लामाबाद हाई कोर्ट भी पहुची आहे, जिते इस्लामाबाद हाई कोर्ट खे हिदायत जारी कई आहे हुकूमत खे त हिननि खे तव्हां का अहिड़ी जगह ॾेई छॾियो जिते हिननि खे एहतजाज जलसो जेको बि करिणो आहे उहो करे छॾनि। बहितर न हो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे का हिकिड़ी स्पेसिफाई का जाइ करे ॾिनी वञे हा, हिते तव्हां एहतजाज धरणो जेको करिणो आहे कयो। ऐं ॿियो इहो त लाहौर में अहिड़े क़िस्म जी सूरत हाल छो पैदा कई वई आहे? ॾिसो, हाणे जेतिरे खे तव्हां चओ था न उनखे हिकु जॻह करे ॾिनी वञे हा त उहे त हुते वेहनि ई कोन। हे उहो शरारती ॿार आहे जेको पंहिंजे घर में बि हिकिड़ी कुंड में न वेंदो आहे। PTI ईअं आहे। ऐं इन में माज़ी में बि अहिड़ियूं शयूं थियूं आहिनि। तव्हां ॾिसो त लाहौर में या ॿियनि जॻहियुनि ते हाणे जेके ताज़ा थिया आहिनि उहे बि जेको शयूं लिख पढ़ थिए थी उनखे हटी करे उहे शयूं कंदा आहिनि। तंहिं करे इन क़िस्म जो त रिस्क ऐं करे ई नथो सघिजे ऐं इहो एतमाद बि नथो करे सघिजे त PTI ते त उनखे जेकॾहिं ॿुधाइजे त हिन जॻह ते बि कयो। ॻाल्हि आहे टाइमिंग जी। हिन वक़्तु दुनिया जा केतिरा ई मुल्क उहे तव्हां वटि महिमान थी अची रहिया आहिनि। उहे हुकूमत जा महिमान न हूंदा आहिनि, उहे रियासत जा महिमान न हूंदा आहिनि, बल्कि उहे सॼी क़ौम जा महिमान हूंदा आहिनि। उहे जेके ॿाहिरियां अचनि पिया उहे असांजा बि महिमान आहिनि। हाणे पाकिस्तान समेत काफ़ी दुनिया जे मुल्कनि में इहे सिक्योरिटी जा मामला थी विया आहिनि। न त पोइते जेकॾहिं कुझु ॾहाका तव्हां वञो त जेके बादशाह ईंदा उहे पब्लिकन जे गैदरिंगनि में बि वेंदा हुआ। तव्हां वटि भुट्टे साहिब जे दौर में जेके हिते थिया आहिनि दौरा उन जा, उहे अवाम लाहौर हुजे इस्लामाबाद हुजे उते अवाम बि उनजे इस्तक़बाल कंदी हुई। इन में त अॼु बि तव्हांजे साम्हूं वीडियोज़ ईंदियूं आहिनि। पंहिंजो चाइना वियो भुट्टो साहिबु त उते चाइना जे माण्हुनि कीअं इस्तक़बाल कयो त अॻु में पब्लिक ईअं वेंदी हुई, छाकाणि त पब्लिक बि सम्झंदी, अवाम बि सम्झे थो त इहो जेको आयो आहे इहो असांजो बि महिमान आहे। तंहिंजे करे हिन क़िस्म जी त टाइमिंग खे ॾिसी करे अहिड़े क़िस्म जी हरकत करण मां साबित थी थो इहो पॉलिटिकल माइलेज लाइ आहे ई कोन। हे त डिस्टेबलाइज़ करण जी ॻाल्हि आहे, पाकिस्तान खे उनजो इमेज इंटरनेशनल लेवल ते ख़राबु करण जी कोशिशि आहे। ॾिसो न हिकिड़ी शइ सम्झो, हाणे जेके तव्हां वीडियोज़ फुटेज ॾिसो पिया इस्लामाबाद जूं आहिनि, जिते 2-3 ॾींहंनि खां पोइ दुनिया जे मुल्कनि जा हिकिड़ा परॾेही वज़ीर अचणा आहिनि ऐं उहे जॾहिं जेकॾहिं तव्हांजा फुटेज ॾिसंदा त उनखे पंहिंजा सिक्योरिटी इदारा चई सघनि था त भई हिते वञणु सही कोन्हे, हिते त वञणु ख़तरनाक आहे। यानी की जेको मुल्क जिते का क्रिकेट टीम क्रिकेट नथी खेॾणु अचे उते जेकॾहिं मुल्कनि जा परॾेही वज़ीर अचनि था पिया त तव्हां वरी उहो माहौल पिया पैदा करायो। अच्छा, वरी उनजे करे इहो बि नथा ॾियो त भई रुॻो पॉलिटिकल वर्कर्स आहिनि, बल्कि उन सां गॾु तव्हांजा तालिबान बि तव्हां उन में शामिलु कराए छॾिया, अफ़गानी शामिलु करे छॾिया, तव्हां हथियार खयो बीठा हुजो। हथियार पुरअमन माण्हू जे हथ में बि ॾियो त बि हुनखे पाण पुरअमन नथा थी सघूं। कंहिं बि शरीफ़ माण्हू खे जेको हथियार हलाइण बि न ईंदो हुई, पर हुनजे हथ में जेकॾहिं तव्हां पिस्टल ॾेई छॾियो त हाणे तव्हां हिनखे शरीफ़ ऐं पुरअमन माण्हू नथा थी सघो। भले हुनखे न हलाइणु अचे, पर हुनजो हथियार जेको हुनजे हथ में आहे त उहो मैसेज ॾेई रहियो आहे त हू छा आहे। त अहिड़ी सूरत हाल में उते इंटरनेशनल लेवल ते शयूं ॾाढियूं पाकिस्तान जे हवाले सां नेगेटिव फीड थी रहियूं हूंदियूं, रिपोर्ट थी रहियूं हूंदियूं, इंटरनेशनल मीडिया इन ते ॻाल्हाए रहियो हूंदो, उहे छा परसेप्शन जोड़े रहिया हूंदा। त मुंहिंजे ख़्याल में इहा मुल्क दुश्मनी आहे। हीअ मुल्क सां सॼणाइप न आहे, मुल्क दुश्मनी आहे। ऐं बाक़ी मसइलो इहो आहे त भई जेकॾहिं अली अमीन गंडापुर अची क़ाबू थी वियो आहे न, भला ठीकु आहे हिरासत में आहे या न आहे, घेरो अथसि न अथसि, बाक़ी क़यादत किथे आहे? बाक़ी हिननि जा जेके हेॾा सारा मेंबर आहिनि उहे किथे आहिनि? किथे आहिनि उन्हनि जा सेनेटर्स, किथे आहिनि उन्हनि जा MLA? हलो भला गंडापुर साहिबु हर भेरे ईंदो आहे KPK जी गवर्नमेंट जे प्रोटोकॉल में, लाहौर बि पहुचो वञे, पिंडी बि पहुचो वञे, इस्लामाबाद पहुचो वञे, ॿी काबीना किथे आहे? ॿी काबीना खे कंहिं रोकियो आहे छा? भला ॿी काबीना बि गॾु हुजेसि न। सॼी हुकूमत रुॻो भला इहो PTI जो वोट सॼो गंडापुर खे त कोन मिलियो आहे। ॿिया बि जेके हुते MPAs आहिनि KPK जे अंदरि उहे बि त PTI जा आहिनि, उते जेके वज़ीर आहिनि उहे PTI जा आहिनि, उहे पंहिंजे CM सां गॾु छो नथा अचनि? त हीअ हिकिड़ी ॼाणी वाणी हिकिड़ी प्लानिंग तहत इहे शयूं थी रहियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहे PTI बानी जे हक़ में बि कोन थियूं वञनि पियूं, ख़ुदि PTI जे हक़ में कोन थियूं वञनि। ऐं गंडापुर मूंखे ईअं लॻे थो त हाणे बि KPK हाउस में वेही करे शायदि लास्ट टाइम जॾहिं उनजो इहो शयूं थियूं हुयूं त कुझु डाउट हुयो, पर हाणे मूंखे कंहिं हद ताईं यकीन थींदो पियो वञे त KPK हाउस में वेही गंडापुर साहिबु विकेट जे ॿिन्ही पासे खेॾे पियो थो। मुमकिन आहे। अच्छा फारन साहब, आलमी सतह जो इवेंट थियण पियो वञे इस्लामाबाद में, ऐं अहिड़े मौक़े ते अहिड़े क़िस्म जा जॾहिं एहतजाज थियनि
सॼा इस्लामाबाद, रावलपिंडी, लाहौर कंटेनर सां उहे मुकमिल तौर ते सील ऐं बंदि कया विया आहिनि। कर्फ्यू जहिड़ी सूरत हाल आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस बि चयो आहे त दुनिया खे असां पाकिस्तान जो कहिड़ो इमेज ॾेखारियूं पिया। तव्हां छा था सम्झो त हीअ जेका हिन वक़्तु सूरत हाल थी वई आहे, हुकूमत हिकिड़े पासे लठ खयों बीठी आहे, ॿियो कहिड़ो इन जो को सोल्यूशन थी सघे पिए त अहिड़े क़िस्म जी जेका सिचुएशन आहे इहा डेवलप थियण खां रोके सघे या हुकूमत? इम्तियाज़ साहब आहे असां सलाइन ते? ज़ोएब साहब तव्हां सेम क्वेश्चन तव्हां खां, त हिनखे रोके सघिजे पियो? ठीकु आहे, रोके सघिजे पियो ऐं रोकियो पिए न। जेकॾहिं इहे माण्हू डी चौक ते अची वञनि हा जी त पोइ त काॾे वियो या SCO कॉन्फ्रेंस काॾे बि सभु शयूं, पोइ त सॼो प्रोग्राम बढ़िजी वञे हा। पर ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु बि इहो सोचण जी ज़रूरत आहे त भई तव्हां अची विया आहियो, प्रोटेस्ट थियो, कॾहिं प्रोटेस्ट तव्हांजा कामयाबु थींदा आहिनि, कॾहिं न थींदा आहिनि। हेॾो 126 ॾींहं वारो धरणो बि त नाकाम वियो हुयो न। त तव्हां इन टाइमिंग सां गॾो करे रखो। तव्हां जूं सियासतूं सभु शयूं रियासत खां मथां न हुजणु घुरिजनि। तव्हां इहो ॾिसो त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो इवेंट थियणु पियो वञे त तव्हां पाण ऐलान कयो त भई ठीकु आहे असां धरणो हणणु चाहियूं था, पर हिन वक़्तु हिकिड़ो वॾो आलमी क़िस्म जो हिकिड़ो फोरम आहे, उनजो हिते इजलास थियणो आहे, उनजे करे असां इन खां पोइ नई तारीख़ जो ऐलान कंदासीं। पर न, हिननि खे त करिणो ई आहे। कॾहिं चाइना जो सदर ईंदो त बि हीउ धरणो हणंदा, कॾहिं कंहिं ॿिए मुल्क जो सरबराह ईंदो, माज़ी में ईअं कंदा रहिया। त हिननि जी जेका एजेंडा आहे उहा जमहूरियत दुश्मनी न आहे रुॻो, पर रियासत मुल्क दुश्मन हिननि जी एजेंडा आहे। ऐं PTI मुल्क खे डीस्टेबलाइज़ करणु चाहे थी, उनजो इमेज जेको आहे सो ख़राबु करणु चाहे थी। पर ॾिसो कुझु बि शयूं आहिनि हिन वक़्तु, कहिड़े बि नमूने सां शयूं थियूं आहिनि। हुकूमत थोरो घणो हाणे इकोनॉमी खे बीहारणु शुरू कयो आहे। ख़ुदि काफ़ी जेको आहे सो आलमी रिपोर्ट्स आहिनि त पाकिस्तान जी हाणे मईशत जेका आहे सा उहा बहितरी तरफ़ वञे थी पई। ऐं IMF जा प्रोग्राम बि जेके आहिनि उहे अप्रूव थींदा पिया वञनि। तेल जूं क़ीमतूं ॾींहों ॾींहुं घटि थी रहियूं आहिनि। हर 15 ॾींहंनि में तव्हां ॾिसो हिन 2-2.5 महीननि में काफ़ी पेट्रोल जूं क़ीमतूं घटि थियूं आहिनि। त जो मतिलबु त हुकूमत हाणे ठीकु पई थियणु वञे ऐं हुकूमत ज़ाहिर ठीकु थिए पई त माना मुल्की मईशत ठीकु पई थिए। उन वक़्त में तव्हां अहिड़े क़िस्म जूं शयूं खणी अचो। ऐं हाणे इहो सॼो शेरो छाजे लाइ पियो थिए त भई हुकूमत खे इन्हनि मामलनि में उलझायूं त जीअं आइनी तरमीमुनि जे हवाले सां का मीटिंग न थिए, आइनी तरमीमुनि ते का अघु भराई न थिए, ऐं अक्टूबर वारो महीनो गुज़री वञे त जीअं नवंबर में के शयूं तब्दील थियणियूं आहिनि त उहे सुकून सां तब्दील थी वञनि ऐं उन में को ओचितो अचानक उन में यूटर्न न अचे या अचानक का ॿी को ट्विस्ट न अची वञे। त इहो सॼो इन एजेंडा ते ॼाणी वाणी थी रहियो आहे। कंहिं फ़र्द जे ख़िलाफ़ु ऐं कंहिं फ़र्द जी फेवर जी एजेंडा तहत रखी थी पई वञे। पर उन एजेंडा खे पूरे करण जे लाइ मुल्क जे नाले खे, मुल्क जे वक़ार खे जेको आहे उहो उन दाव ते लॻायो पियो वञे। इहा मां यकीनन चवां थो ऐं ॿीहर बि दोहरायां थो, इहा मुल्क सजणाइप न, इहा मुल्क दुश्मनी। अच्छा, गुज़िरियल ॾींहुं बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इहो ई ऐलान कयो हो इम्तियाज़ साहब त हीउ जेको एहतजाज आहे हीउ आइनी तरमीमुनि जे ख़िलाफ़ु आहे या उनखे रोकण जे लाइ कयो पियो वञे। गॾोगॾु ज़ैन कुरैशी साहब जेके शाह महमूद कुरैशी साहब जा फर्ज़ंद आहिनि, उन्हनि बि चयो त जेकॾहिं तव्हां 25-26 अक्टूबर ताईं डिले कयो था आइनी तरमीमूं, त पोइ असां हीउ जेको एहतजाज अॼु जेका सिचुएशन डेवलप थी आहे उनखे असां मुलतवी करे सघूं था। पर ॿई पासा डेड लॉक आहे। हाणे जंहिं रस्ते ते या जेका रविश पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अख़्तियार कई आहे, तव्हां सम्झो था त आइनी तरमीमनि जो रस्तो रोके वेंदी PTI? हेलो जी जी इम्तियाज़ साहब, आवाज़ अचे पियो? हेलो जी जी इम्तियाज़ साहब, आवाज़ अचे पियो तव्हांखे मुंहिंजो? जी जी इम्तियाज़ साहब, मां इहो चवणु पियो चाहियां त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐलान करे चुकी आहे त हीउ जेको एहतजाज आहे हिननि जो उहो आइनी तरमीमनि जे ख़िलाफ़ु आहे। ऐं ज़ैन कुरैशी साहब जेके शाह महमूद कुरैशी साहब जा फर्ज़ंद आहिनि, उन्हनि बि इहो ॻाल्हि कल्ह वाज़े कई आहे त जेकॾहिं हुकूमत 24-25 अक्टूबर ताईं इम्कानी आइनी तरमीमुनि खे मुलतवी करे थी त असां बि पंहिंजो एहतजाज मुलतवी करे छॾींदासीं। हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका रविश अख़्तियार कई आहे, जंहिंजे नतीजे में मौजूदा करंट सिचुएशन डेवलप थी चुकी आहे, इन तरीक़ेकार सां छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आइनी तरमीम रोकण में कामयाब थी वेंदी? ॾिसो, ही अॼु शाम ही फार्मूलो जेको आहे उहो शाम साम्हूं आयो आहे। जी ठीकु आहे। उनखां पहिरीं छा हुयो, धरने जी जॾहिं शुरूआत थी तो इमरान खान को रहा करो जी, वो नहीं तो वो नहीं, उनमें ऐलान भी थियो तो 15 ॾींहनि में असां आज़ाद कराईंदासीं न। हाणे शाम जो इहा ॻाल्हि आई आहे ते जेकॾहिं मामले खे थधो करिणो आहे ते हिन जो मतिलबु आहे
ते अजा ॿ टे मुझे इतला मौजूद वॾा ऑफिसर वॾे दारे जा वॾा ऑफिसर मौजूद आहिनि। सही और वो शायद नवंबर जे पहिरीं हफ़्ते ताईं उन्हनि जी रिटायरमेंट आहे या छा आहे उहो न हूंदा। ते हाणे बि उहा सहूलियतकारी थिए पई त ईअं कयो, ही नई शइ साम्हूं मशवरा ॾियण पिया ऐं बाक़ी उतां बि हिकिड़ी त इहा ॻाल्हि थी त उतां शाम जो आयो आहे। ही जेका कंडीशन आई आहे ही शाम आई आहे ते हुनमें हाणे हिननि ॻाल्हाइण शुरू कयो। जेकॾहिं ईअं हुजे हा त कल्ह केतिरी मारामारी थी आहे इस्लामाबाद में, तॾहिं इहा हिननि ॻाल्हि न कई आहे, छो जो हिन जे ज़हन में हिननि खे ॿुधाइण वारो केरु कोन हुयो। हाणे ताज़ो आंदो आहे त जीअं जेका पोयां सहूलियतकार वेठा आहिनि उन्हनि जी सलाह हूंदी ते अॻिते वधायो। छो जो अव्हांखे यादि हूंदो बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ी ॻाल्हि चई 2-3 ॾींहं अॻु में ऐं रिपीटेडली चयो, 3-4 भेरा हुन रिपीट कयो ते 25 अक्टूबर ताईं थियो त ठीकु आहे, न त पोइ मसइलो थींदो। 25 अक्टूबर ताईं जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट न थी त मुश्किल थींदी। ते इहा ॻाल्हि चई चुको आहे ते हिन जो मतिलबु आहे त हिननि खे ख़बर आहे त जेका गुज़िरियल ॾींहुं फतवा हिते बड़ी अॻु में जेका 5 ॼणनि जी सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी अॻुवाणीअ में जेको 5 ॼणनि जस्टिस साहिबान जी जेका डिविजनल बेंच हुई हुन हिकिड़ी फतवा ॾिनी आहे, मूंखे यादि हूंदो 63A जे हवाले सां। असां मीडिया वारा बि बादशाह माण्हू आहियो, पर माना हुयो ई कि अता बंदियाल जी सरवाणीअ में जेको बेंच हुयो जंहिंमें मुनीब अख्तर बि शामिल हुयो, आइन खे सफ़ा उछाले छॾियो ज़ियाउलक वांगुरु कि बाबा जेको वणे असां कंदासीं। 63A जी जेका हू इंटरप्रिटेशन हुई सभु उॾाए छॾी उन्हनि ऐं रेफरेंस हुयो आरिफ अलवी जो। असांखे ख़बर इहा हलणु घुरिजे हा, या मां त हुनखे ईअं थो मञा कि चीफ जस्टिस जी अॻुवाणी में 5 जस्टिस साहिबान ते बदल डिविजनल बेंच आइन खे बहाल कयो, आइन जी आर्टिकल 63A के मुकमल तौर सां बहाल कयो, छो जो अॻे त हिननि तबाह करे छॾियो। ते हिननि जे ज़हन में आहे त ही जेका फतवा आई आहे ऐं बाक़ी ॿिया टिया मसइला आहिनि, ही पंहिंजो फ़ाइज़ी सां रिटायर थी वेंदो। जॾहिं ॿियो टियों ईंदो त वरी उहा ई बादशाही ईंदी, अता बंदियाल वारी, साकिब निसार वारी, गुलज़ार वारी, आसिफ खोसा वारी। उनमें जेको वणे चीफ जस्टिस वटि इख्तियार आहिनि, ईअं कंदासीं, पंहिंजी डिविजनल बेंच ठाहींदासीं, हिन फ़ैसिले खे बि उॾाए छॾींदासीं, हिन खे बि पंहिंजी मर्ज़ी सां कंदासीं। हिन करे हू नई कंडीशन आंदी आहे। मां नथो सम्झां त ही कामयाबु वेंदा, छो जो हिन जो मतिलबु इहा आहे कि को ॿियो ईंदो ऐं हुतां मौलाना फज़लुर रहमान इस्लामाबाद में वेही चवंदो त असां ही चाहियूं था, हीअं कयो, हिन खे प्रेसिडेंट कयो, हिन खे प्राइम मिनिस्टर कयो, हिन खे ज़ोरी, माना हिन जो मतिलबु त इहो हुयो न त ज़ोरी जेको वणे करायो ऐं कयो। भई कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ते बदमाशी न थींदी आहे, हुन ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे। जीअं बिलावल भुट्टो कयो, जीअं गाना नवाज़ शरीफ़ नून जेका आहे स्टीयरिंग सीट ते ॻाल्हि ॿोल जी स्टीयरिंग सीट ते बिलावल भुट्टो खे विहारे छॾियो त हू कनि पिया, ॿिया टिया बि कनि था, हुकूमत बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे न, बदमाशी थोरी थींदी आहे ऐं ब्लैकमेलिंग थोरी थींदी आहे। मां नथो सम्झां त जेकॾहिं आई त सम्झो पोइ नवंबर हुकूमत जो न आहे, जेकॾहिं हिन ते तयारी थी त इहा बि मुंहिंजी अॻुवाट में प्रिडिक्शन कयूं या मुंहिंजो एक्सपीरियंस सम्झो, हिन जो मतिलबु आहे वही हुकूमत नवंबर जे फर्स्ट वीक में हुकूमत ई न हूंदी, ॿिया टिया हूंदा, को बि हूंदो, थी सघे थो ॿई शक्ल अचे। हू मां इनशाला ईंदड़ प्रोग्राम में जेका हिकिड़ी ॻाल्हि हले पई, अदर देन मुस्लिम लीग ऐं बाक़ी जमातूं गॾु हुजनि, हुनमें JUI जो वाधारो हुजे ऐं हुकूमत चेंज कई वञे ऐं हुनमें भले को यानी हिकु मरहले ते चले। हिकिड़ी ॻाल्हि चवां, हिकु मरहले ते जॾहिं ॻाल्हि ॿोल हली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ते, हिकिड़ो प्रपोज़ल आयो बिलावल भुट्टो आॾो ऐं हुननि आॾो ते ईअं था कयूं, मुस्लिम लीग नून ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आणियूं था, भले बिलावल भुट्टो ईंदड़ प्राइम मिनिस्टर हुजे, ईअं कयो। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट सभु तयारु आहिनि। PTI बि कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जे क़याम लाइ बिल्कुलु तयारु आहे, JUI बि तयारु आहे, सभु तयारु आहिनि ऐं माना हुनमें त अंग अखरनि जी मसइलो ई न आहे, बाक़ी मामलनि ते आहे। ठीकु, मां नथो सम्झां त ईअं थी सघे थो। जेकॾहिं ईअं थियो त हीअ बि वॾो गड़बड़ हूंदो।
ठीकु आहे ज़ुहैब साहब, वाइंड अप जो टाइम बि थी वियो आहे, पर उन खां पहिरियां हिकिड़ो सुवालु आहे, मुख़्तसर जवाबु तव्हां खां चाहींदुसि त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु फैसल करीम कुंडी सां मुलाक़ात कई आहे। हाणे अली अमीन गंडापुर साहिबु त KP हाउस में पंहिंजा थक पियो थो वञे ऐं हुते मुलाक़ातुनि सम्झाइण जो सिलसिलो बि हूंदो। नक़ी साहिबु चयो आहे त अली अमीन खे घणो सम्झायो आहे, पर ॻाल्हि सम्झ में कोन थी अचेसि। हाणे जेकॾहिं अञा बि गंडापुर साहिबु नथो सम्झे ऐं हीअ जेका तहवील आहे मुबैना तहवील उहा कन्वर्ट थी वञे गिरफ़्तारी में, अदालत ऑलरेडी हुन जा गिरफ़्तारी वारंट जारी करे चुकी आहे, त पोइ गवर्नर राज जा केतिरा इम्कान आहिनि या ईंदड़ जेको सियासी मंज़रनामो हूंदो उहो कीअं था ॾिसो तव्हां? इन में हिकिड़ी शइ त तव्हांखे ॿुधायां त हाणे कुझु देरि पहिरीं गंडापुर साहिब जो बयानु अची वियो आहे त असां हिते इस्लामाबाद पहुची पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए छॾियो आहे। हाणे ईंदड़ हिकमत अमली जेको आहे सो बानी PTI जो हुकुम जो इंतज़ारु था कयूं। तिन जो मतिलबु त बसि हाणे इहो अॼु हिते ई एंड थी वियो आहे ऐं हुते वेठो आहे, ॻाल्हि सम्झ में अची वई, KP हाउस में वेठो आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल में थोरी देरि खां पोइ उहो वरी वापसि पेशावर रवानो बि थी वेंदो, पर हुन ॿुधाए छॾियो त माना असांजो एहतजाज रिकॉर्ड थी वियो आहे। फर्दर जेको आहे नेक्स्ट क़दम असांजो कहिड़ो हूंदो, हाणे उहो सुभाणे आचर आहे, उहो जेल में PTI जे बानी सां केरु बि नथो मिली सघे। मामिलो सूमर अंगारे ताईं हलियो पियो, तंहिंजे करे हलो त हाणे वापसि हलूं, उहो वापसि हलियो वेंदो। बाक़ी मां सम्झां थो त एतिरो सवलो कोन हुयो बि कंहिं चूंडियल वज़ीर आला खे ईअं गिरफ़्तार करे छॾे। मुंहिंजे ख़्याल में जो मैसेज बि सुठो न वेंदो ऐं न वञे हा जेकॾहिं ईअं कुझु थिए थो। ऐं पर जेकॾहिं उहो इन ॻाल्हि खे सम्झी ऐं वापसि रवानो थी वञे थो त इहो वधीक सुठी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे जेकॾहिं गिरफ़्तारी थिए थी उन सूरत में ज़ाहिर आहे पोइ त सूबे खे केरु संभाले, त उन सूरत हाल में गवर्नर राज लागू करण जो ऑप्शन ज़रूरु मौजूदु आहे। त मुंहिंजे ख़्याल में अञा इन वक़्तु अहिड़ियूं हालतूं KPK में मौजूदु न आहिनि जंहिंजी बुनियाद ते को गवर्नर राज लॻाए छॾिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन हवाले सां इहे सोचीनि बि कोन थियूं, सिर्फ़ु उन्हनि खे थोरो लठ ॾेखारी वई आहे त जेकॾहिं तव्हां मस्ती घणी कंदो त पोइ असां गवर्नर रूल लॻाए छॾींदासीं। ऐं इन गवर्नर राज जेकॾहिं लॻे थो त इनखे त गंडापुर या अहिड़ा ॿिया खोड़ माण्हू आहिनि उहे अफोर्ड न करे सघंदा ऐं पोइ उते ई पंहिंजे घर में बि उहे लठियूं पिया खाईंदा। त मुंहिंजे ख़्याल में इन ते वफ़ाक़ी हुकूमत खे बि इन पासे वञण बि न खपे। मुंहिंजी जेका पंहिंजी ज़ाती राय आहे गवर्नर राज जे तरफ़ न वञणु खपे। ऐं बाक़ी अहिड़े क़िस्म जो ऑप्शन आइन में ज़रूरु मौजूदु आहे, जेकॾहिं गैर मामूली जूं जी सूरत हाल पैदा थी वई त गवर्नर राज लागू करे सघिजे थो। ठीकु आहे ज़ुहैब ज़रदारी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। इम्तियाज़ फारन साहिबु, अव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं हिन सां ई कवरेज स्टोरी जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पियो अचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के बाद।